बिन अमर रहमतुल्लाह ताला अलैहि अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो वक्त जो कामिल वलिया पाण फरमाइन था दिल में ख्याल आयो त मुझे गोठ में हिकड़ो एड़ो मानू रहंदो आ जंहिंजी जिंदगी गुजरी आ कबरूं खोटींदो आ पो जेको उन कबरुन जे खोटाई जो मुआवजो मिलंदो आ पंहिंजा बचड़ा उन सां तातींदो आ दिल में ख्याल आयो त अज वनी इन कबरुन जे खोटण वारे खां पुछा मन को जिंदगी जो हाल बुधाए हजरत मुस्लिम बिन अमर पाण उन गोरख वटाया निहारे फरमायो तोखे तुझे रब्बे जुल जलाल जो कसम थई जहे पैदा तोखे कयो आ जिंदगी जो एड़ो वाक्यो बुधा जेको तोखा जिंदगी में कदे भी विसरी न सके सुभान अल्लाह। उन कबरुन जे खोटण वारे जवाब दिनो ज़ारो कतार रोई जवाब दिनो सुना रोज कबरू खोटण मुझो मामूला मुझी रोजी इहा मुझो कारोबार एहो ट्रे कबरू खोटे वेही रहंदो हा पो जेको मयत ईंदो आ पहिरी कबर पहिरे खे बी कबर बे खे टी कबर टे खे या जेके मालिक पाण ही पसंद कंदा हन इए दींदो हा चवे तो हिकड़े ने हिकड़ी कबर खोटे बस कयम बी कबर खोटे बस कयम जेडी मल टी कबर खोटण शुरू कयम जीअं हेठ खोटींदो वञा इए गरम बाहि वांगुर इए उला पिया निकरन जो समझ में न पियो अचे त हीअ बाफ गरम छो थी निकरे मथा वण जे कपड़ो रखी करे थदकार जी कोशिश कयम मगर थद न पई थे मजबूर हुयुस मुझे बचड़न जी रोजी हुई कबर खोटे तैयार कयम हैरत में वेही रहस त कदे भी इए कोन थियो आ अज कबरू सुकून सा खोटजी वयो टी कबर में ही वाक्यो थी वयो आ पाण फरमाइन था हजरत मुस्लिम बिन अमर त उन रोई चयो मां चुप कयो वेठो हुस त हिकड़ा चार मानू खटड़ी ते मयत के खयो चन पंज अठ दह मानू गड प्याचन अचे पोता ए गोरख कबर खपे ट्रई कबरू देखारम पर उनन पहिरी कबर के कबूल कयो छो त जेडी मन मां वण जे हेठों वेठो हुयुसे इन परेशानी में वेठो हुयुसे अज ही मामलो चाहे डिठम त हिकड़ा ब घोड़े सवार अर्श तो लथा पहिरी कबर वट हिकड़ो सेरां दी अखा बीठो हिकड़ो पेरां दी अखा बीठो सेरा दीवारे पेरा दीवारे खे चयो लिखो त हिन जी कबर 20 गज हेडे 20 गज हेडे 20 हेडे 20 हेडे मोकरी हुन लिखियो बी कबर ते आया जे लिखो त जेस ताईं निगाह पवंदी चारई पासा एतरी कबर कुशादी थींदी जेडी मल हिन टी कबर ते आया जे मां बाघ जी तपश पई अचे ब आंगुरियूं ही मिलाए चई लिखो त जेतरी आंगूठे हिन अशहद आंगुर जे विच में फासलो आ हिन कबर जी मोकरई एतरी रहंदी चवे तो मज़ारो कतार रोण में शुरू थी वयस अज दिसण पियो चाहिया त हुआ केड़े खुश नसीब जिया हुआ केड़े खुश नसीब जिया ऐ ही केड़े बद नसीब जिया चार मानू कुल्हे ते मयत के खणी आया 10-15 मानू जनाजे पढ़न वारा गड आया अची पहिरी कबर वरतो मारड़ी चयो मान कबर तव्हां खे दिनम चयो हे कबर जो मुआवजो चयो मान कबर जो मुआवजो मुके कोन खपे बस मुके एतरो बुधायो तही मयत केरा जे जे जनाजे में 10-12 मानू शरीक उनन मानुन चयो फलाणे पाड़े वारो गदह गाडड़े हलाण वारो मिस्कीन गरीब अज गरीब जे जनाजे में केर थो अचे रोई चवे थो आ मुझा मौला दुनिया जे नजर में एतरो गरीबा जो को जनाजो पढ़न ला नथो अचे पर मुझे रब जे नजर में एतरो इज्जत वारो आ जो अञा कबर में पहुतो नाहे 20 गज रब कबर को शादी करे छलिया सुभान अल्लाह
सुभान हजरत मुस्लिम बिन अमर फरमाइन था उन गोरख चयो उन खां पैसा न वरतम हैरत में वेही रहिस कुछ घड़ी गुजरी बी कबर जेला मानू मयत खणी आया बस उहे 4 मानू जेके कफन मयत के कुल्हो दई आया कोई जनाजे पढ़ण वारो कोन हुयो। अल्लाह मां पुछो मान कहिड़ी कबर त जंहिं कबर जेला अर्श खां घोड़े सवार हिक ॿिए खे चई रहिया हुया त जेस ताईं नज़र पवे तेस ताईं कबर कुशादी लिखो चयो ही कबर खपे मां ज़ारो कतार रोहण में शुरू थी वयुसि। उन्हनि पुछो तू रोई छो तो मूं चयो ॿुधायो त ही कबर में लहण वारो केरा चयो त काई ख़बर कान्हे का सुभान अल्लाह अल्लाह केरा रस्ते भी दो मुसाफिर हुयो दम परवास थी वयो असा हुनखे मुसलमान समझी करे जो त नमाज जी निशानी हुन जे पेशानी में हुई तोहर थियल हुयो मुसलमान निशानन में समझी करे उन जो दफन कफन जो इंतजाम करे अचे कबर ताईं पहुंचायो थो ज़ारो कतार तू छो थो रोई जवे तो मां इन ला तो रुआ वाह मुझा करीम रब जंहिंजो कोई दुनिया में सुञाणण वारो नाहे उन जी कबर एतरी कुशादिया जैसी हुन जी निगाह पौंदी रहंदी। सुभान अल्लाह जागो था जो अल्लाह जे कहे सा राजिया अल्लाह जे कहे मां राजिया अल्लाह जे कहे सा राजिया अल्लाह जे कहे मां राजिया को अमीर को फकीर किस्मत जी बाजिया अल्लाह जे कहे सा राजिया अल्लाह जे कहे मां राजिया। सुभान अल्लाह हजरत मुस्लिम बिन अमर फरमाइन था हाणे हैरत में हुजा त हिन 3 कबर वारो केरा कुछ घड़ियों गुजरियों डिठम त एडी जमात अची रही आ वडियूं वडियूं गाडियूं पोयां पयूं अचन हज़ारे माण्हू कलमे जो विर्द कंदा पिया अचन मयत खे खयो था अचन मां ज़ारो कतार रोण में लगो पयो हा ओ मुझे करीम रब जैसा केर भी गड को न हुयो उन जी कबर हद निगाह कुशादी जैसा 10-15 ॼणा गड होया उन जी 20 गज कबर कुशादी जैसा हज़ारे गड पिया चल उन जी कबर बिन आंगुरन जे विच जेतरी कुशादी मां ज़ारो कतार रोई रहियो हा चयो कबर ने चयो मान इहा कबर उनन मुआवज़ो दिनो चयो में मुआवज़ो न खपे। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था उन गोरख चयो मूं रोई रोई करे मालूम कयो ही केजो मयता चयो त फलाणे रैस जी घरवारी अल्लाह केरा फलाणे जवाब दियो फलाणे रैस जी घरवारी चवे तो हिनन खे मुकाम में छडियो टोड़ी वनी गोठ जे गरीबन खां मालूम कयुम उनन गरीबन चयो त एतरी रबैन औरत खे दौलत ॾिनी हुई ऐं एतरी त दौलत जे नशे में मस्त हूंदी हुई जो गरीबन जो ख्याल न कंदी हुई कहीं गरीब के दर ते अचण कान ॾींदी हुई गरीबन के इए ॾिसंदी हुई जीअं कांव ॾिसे अकमाकड़ खे बेरहम इंसान हुई पाड़े सां सुठो कोन हलंदी हुई रोई तो चवे ऐ मुस्लिम बिन अमर मुझे जिंदगीअ में इहे 3 अहिड़ा मंज़र गुज़रिया जेके जिंदगी गुज़री वेंदी मुखा कदह भी कोन विसरदा। अल्लाह ऐ मुझा मुसलमान भा 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना आबे हयात जे पिए कोई फिर
फिर भी एक दिन मरना हिकड़े ॾींहुं मरणो थई मुसलमान याद रखी छॾ ऐं क़बर कीअं थींदी काई ख़बर कान्हे का अलबत्ता पंहिंजे दिल ॾे ॾिसंदो कर पंहिंजे दिल सां सवाल कंदो कर अगर चाहीं थो त मुंहिंजी क़बर मुंहिंजो करीम रब कुशादी करे मुंहिंजी क़बर अल्लाह जे रहमतुनि जो मरकज़ बणिजे मुंहिंजी क़बर जन्नत जे